नाज़रीन, अॼु जे इन जदीद दौर में तालीम सां गॾु हुनर सिखणु इंतिहाई अहम बणिजी वियो आहे। मैक्स ग्रीन नाले हिकु इदारे शहीद मखदूम बिलावल विलेज कराची में नियाणियुनि खे फ़नी तालीम जा कोर्स मुकमिल कराया। उन हवाले सां ॾिसूं था ये रिपोर्ट। सिंध सरकार जे इदारे बेनज़ीर भुट्टो यूथ डेवलपमेंट प्रोग्राम जे सहकार सां नियाणियुनि खे हुनर सेखारण वारे इदारे मैक्स ग्रीन पारां कोर्सेस मुकमिल कंदड़ शागिर्दाणनि में सर्टिफिकेट विरहाइण वारी तक़रीब कोठाई वई। सचल ॻोठ जे शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी जे ऑडिटोरियम में थियल तक़रीब में न रुगो शागिर्दाणनि पर इलाइक़े जे समाजी ऐं अदबी शख़्सियतुनि पिणु शिरकत कई। शहीद मखदूम बिलावल विलेज में क़ाइम मैक्स ग्रीन स्किल डेवलपमेंट इंस्टीट्यूट जे CEO मुनसिफ लाशारी ॻाल्हाईंदे चयो त हू नियाणियुनि खे मुख़्तलिफ़ हुनर सेखारे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ 7 वरहनि खां वठी कमु करे रहिया आहिनि। औरतुनि जी भलाई जे लाइ औरतुनि जे लाइ सिख्या सेंटर खोलियोसीं त जीअं औरतूं पंहिंजो हुनर सिखी करे ऐं पंहिंजे घर खे, पंहिंजे फैमिली खे, पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे सपोर्ट करे सघनि। उन लाइ असांजे सिख्या मर्कज़ में सिलाई कढ़ाई ब्यूटिशियन सां गॾोगॾु कंप्यूटर जी एडवांस कोर्सिस जी बि तालीम ॾिनी वेंदी आहे। ऐं इन इहो मक़सदु असां गुज़िरियल 5-7 सालनि खां वठी इहो कंटिन्यू कंदा पिया अचूं। तक़रीब में शरीक ख़ासि महिमाननि सिंधी नियाणियुनि खे फ़नी तालीम ऐं हुनर ॾियण वारे जज़्बे जी साराह कंदे चयो त इहा हाणे वक़्त जी ज़रूरत आहे। आउं त अहिड़नि अदारनि जी जिते किथे भरपूर हिमायत कंदुसि, छो त इहे अदारा ई आहिनि जो असांजी नियाणियुनि जी तालीम थींदी ऐं गॾोगॾु माना हू पंहिंजो रोज़गार करे सघंदा, पंहिंजा बच्चा पाले सघंदा। बहितर वे में एजुकेशन आहे ऐं हिननि जो जेको प्रोग्राम ॾिसी अॼु रियलिटी आहे त ॾाढी मां ख़ुशि आहियां। ही प्रोग्राम औरतुनि जो जेको मुनसिफ़ कयो आहे नियाणियुनि खे तालीम ॾियणु, हुन टेक्निकल शयूं असांजी सोसाइटी में टेक्निक न हुयूं उहे हाणे ॾियणु, कंप्यूटर हलाइणु, मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराइणु, ब्यूटिशियन जा प्रोग्राम कराइणु जो तमामु बहितरीनु आहे। असांजा नौजवान दोस्त भाउर पंहिंजे नियाणियुनि जे लाइ, पंहिंजी सिंधी मारोड़नि जे लाइ तमामु बहितरीनु क़िस्म जो प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें कुझु का सिखिया सिखी सघनि ऐं असां कोशिशि कंदासीं जेतिरी बि हिननि सां भरपूर महिनत, जेतिरी बि हिननि सां भरपाई करे सघूं त करण जी पूरी कोशिशि कंदासीं। This is the actually program which is organized to empower the women. So this is the supporting program for the women, and I'm very much thankful to Max Green Skill Development Institute who has organized this program to empower the women. असांखे ॾाढो कुझु सेखारियो वियो आहे, तमामु हर क़िस्म जो कंप्यूटर, ब्यूटिशियन, स्टिचिंग असांखे एतिरो त सेखारियो अथनि जो असां पंहिंजे घर खे, फैमिली खे सपोर्ट करे सघूं था। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियनि त सिंधी औरतूं असांजे में अवेयरनेस अचे ऐं बिल्ख़ुसूस रोज़गार जे हवाले खां प्रोग्राम आहे ऐं हुन में अदलनि कोर्सिस वग़ैरह कया आहिनि ऐं अॻिते हली पंहिंजो सुठे तरीक़े सां पंहिंजे रोज़गार जो बंदोबस्तु कंदियूं। तक़रीब में कामयाबीअ सां कोर्सिस मुकमिल कंदड़ शागिर्दाणनि खे सनदूं, ब्यूटिशियन किट्स, सिलाई मशीनूं ऐं कंप्यूटर एसेसरीज़ बि ॾिनियूं वयूं, जॾहिं त ख़ासि महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा ऐं एवार्ड्स पिणु ॾिना विया। तक़रीब जे आख़िर में शागिर्द फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद हासिलु कयो।